खोसा बरादरी समेत शहरियों ने शदात कोट के खुशदार चौक पर कामरेड सुल्तान खोसो, कामरेड नियाज बलोच और मौलाना मोहम्मद जुबैर खोसो की सरबराही में कुछ दिन कबल मामूली बात पर कत्ल होने वाले 65 साला करीम बख्श खोसो की कातलों की अदम गिरफ्तारी और बाराम पुलिस की सुस्त रवि के खिलाफ एहतजाजी मुजाहरा करके नारेबाजी की गई। असांजे भाउ खे बेडो बेगुनाह मारियो आहे। ज़ालिम हिनमहिल बि पंहिंजे घरनि में मौजूदु आहिनि। असां बार बार बारां पुलिस के SSP कंबर के इतलाह था ॾियूं त भाई महिरबानी करे कातलनि खे गिरफ़्तार कयो। कातल असांखे हिसाइनि था, धमकाइनि था। कातल घर में मौजूदु आहिनि। शहर में सरियाम कातल घुमनि था, पंहिंजो कारोबार था कंदा वतन। कातलनि खे पुलिस कोई बि एक्शन नथो खणे, कातलनि खे पुलिस गिरफ़्तार नथो करे। ऐं हू शहर जा भलावणनि खे, शहरी एसोसिएशन वारनि खे ऐं शहरी सेलर सदर वारनि खे असां चऊं था त हिननि जी भलावणी ख़तमु कई वञे, जीअं हे शहर में कारोबार न कनि। हिनमहिल बि होटलनि ते असां कारोबार था कयूं, हिते अची असांखे दॿाइनि था भई तव्हां कारोबार न कयो, खून जे केस सां हथु खणो। असां हथु न खणंदासीं। असांजो हीउ एहतजाज आहे, हीउ जारी रहंदी। एहतजाज ख़तमु न कंदासीं। कातल असां चवंदासीं गिरफ़्तार कयो, हिननि खे कड़ी खां कड़ी सज़ा ॾिनी वञे। असांजो अपील आहे वज़ीर आला सिंध खां ऐं DIG लाड़काना खां बराए महिरबानी कातल गिरफ़्तार कयो। साईं, असां शहरी इतिहाद शदात कोट जे तरफ़ां असां इहो था चऊं त हर तरफ़ अमन थिए। जंहिं ज़ुल्म थियो आहे उन ज़ालिम कातिलनि ते, हिननि ते ज़ुल्म कया रहंदो। हिननि जो जेको ज़मीन ते कब्ज़ो करे ऐं घर में हिननि खे यरगम माल भराइनि था। वेचारियूं नियाणियूं घर ताईं मौजूदु थिया आहिनि। हे दुकान खोले न जीअं बि हिते हिननि सां इंसाफ़ ते जेका कातिल आहिनि उन्हनि खे काफ़िर किरदार तक पुॼायो वञे, उन्हनि खे गिरफ़्तार करे इन्हनि खे सज़ा ॾेई वञे। इन जो जेको मसइलो उहो हल करे वञे। असां DIG SSP लाड़काणो, SSP कंबर सभिनि खे अपील था कयूं उन्हनि खे गिरफ़्तार। मुजाहिरीन का वश न्यूज़ से बात करते हुए मजीद कहना था कि जब तक कातिल गिरफ्तार नहीं होंगे तब तक हमारा एहतजाजी सिलसिला यूं ही जारी रहेगा। याद रहे कि 2.5 हफ्ते कबल शदात कोट के नेवाई गांव फ़कीर मोहम्मद खोसो में खोसा बरादरी के 2 ग्रुपों में मामूली बात पर कुल्हाड़ियों के ज़रब लगने से 65 साला करीम बख्श खोसो शदीद ज़ख्मी हो गए, जिन्हें लाड़काना के ट्रामा सेंटर में दाखिल कर दिया गया था, जहां ज़ख्मों की ताब न लाते हुए वो वफ़ात पा गए थे। कैमरा टीम के साथ गुलाम अली ब्रावई, वश TV शदात कोट।